वठूं छो न गोगे पिनण खां छिनण में मज़ो थो अचे बनिन लाइ वनिन लाइ वतन जे हदुनि लाइ बनिन लाइ वनिन लाइ वतन जे हदुनि लाइ मञूं था विढ़ण में मज़ो थो अचे मञूं था विढ़ण में मज़ो थो अचे। साथियो जीअं सिंध जीअं साईं जीअं सैद ऐं जस थो ॾियां सिंधी अदबी संगत खे त ही अहले कलम माण्हू ही तख़लीक़कार जिन वटि रगो सिंध जी ख़ूबसूरती जो तस्वर ऐं सिंध जे दर्दनि जी शाइरी कोन्हे का पर ही रोडनि ते अची रस्तनि ते अची इहो साबित था कनि त जेका सियासी मज़ाहमत सिंध जो सियासी कारकुन करे थो ही बि उहे बाशऊर फ़र्द आहिनि जेके सिंध जी सियासी मज़ाहमत में गॾु आहिनि। आउं सम्झां थो त हर उहा तरक़ी जंहिंमें असीं न हुजूं हर उहा तरक़ी जेका असांजे वजूद जे ख़िलाफ़ हुजे हर उहा तरक़ी जेका धरती धणनि खे ज़मीन तां वारार ज़मीन तां धिके कढी छॾे उहा मलक रियाज़ जी हुजे उहा ज़ुल्फ़िकाराबाद जी हुजे बैरिया टाउन जी हुजे या जेके बि नंढा वॾा मनसूबा आहिनि कहिड़ी तरक़ी आहे जो चइजे त तव्हांजी ज़मीन हूंदी पर तरक़ी कंहिं ॿिए जी हूंदी बंगलो कंहिं ॿिए जो हूंदो राइश कंहिं ॿिए जी हूंदी असांखे अहिड़ी तरक़ी मंज़ूर न आहे। असां हर उन तरक़ी खे रद्द था कयूं जेका सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश करे। सरदारी माफ़िया असीं सम्झूं था त मलक रियाज़ माफ़िया DHA माफ़िया वॾा ताक़तवर आहिनि पर उन खां वधीक ताक़तवर ही सिंधी माण्हू आहिनि जेके रोडनि ते अची उन्हनि खे रद्द कंदा। ऐं तव्हांखे आख़िर में दावत थो ॾियां 6 जून ते सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां साईं जलाल महमूद शाह जी अॻुवाणीअ में हज़ारनि जी तइदाद में सिंधी माण्हू बैरिया टाउन जे ॾाढो गॾु थींदा। तव्हां सभु हुन में अचिजो शरीक थिजो। उहो सिंधी माण्हुनि जो बैरिया टाउन जे ख़िलाफ़ रेफरेंडम हूंदो। तव्हांजी महिरबानी। जी सिंध।